वेलकम टू माय चैनल इंग्लिश सिंधी बडी। असांजो अॼु जो टॉपिक आहे एडजेक्टिव सिफ़त। एडजेक्टिव मीन्स अ डिस्क्राइबिंग वर्ड। सिफ़त उहो लफ़्ज़ आहे जेको इस्म खे बयान करे थो। एग्जाम्पल बिग, स्मॉल, ब्यूटीफुल। मिसाल वॾो, नंढो, सुहिणो। What does an adjective do? सिफ़त छा कंदो आहे? An adjective tells us more about a noun. सिफ़त इसम बाबति वधीक ॼाण ॾिए थी। It can tell size, color, shape, etc. ही साइज़, रंग, शकिल वग़ैरह ॿुधाए थी। Adjective size. It tells size of noun or pronoun. इहो नाउन या प्रोनाउन जो साइज़ ॿुधाए थो। मिसाल तौर बिग हाउस वॾो घर, स्मॉल बॉक्स नंढो दॿो, टॉल मैन डिघो माण्हू, ब्यूटीफुल वुमन ख़ूबसूरत औरत। बिग, स्मॉल, टॉल, ब्यूटीफुल जेके ॻाढ़े अखरनि में लिखियल आहिनि उहे सभु एडजेक्टिव आहिनि ऐं उहे नाउन खे वधीक बयानु कनि था। एडजेक्टिव कलर बि ॿुधाईंदो आहे। मिसाल तौर रेड एप्पल ॻाढ़ो सूफ़, ब्लू स्काई नीरो आसमान, ग्रीन ट्री साओ वण, येलो मैंगो पीलो अंब, वाइट ड्रेस अछो लिबास, ब्लैक हेयर कारा वार। एडजेक्टिव क्वालिटी बि ॿुधाईंदो आहे। गुड बॉय सुठो छोकिरो, बैड हैबिट ख़राब आदत, ऑनेस्ट ऑफिसर ईमानदार ऑफिसर, इंटेलिजेंट स्टूडेंट ज़हीन शागिर्द। गुड सुठो, बैड ख़राब, ऑनेस्ट ईमानदार, इंटेलिजेंट ज़हीन इहे सभु ख़ासियतूं आहिनि ऐं ख़ासियतुनि खे एडजेक्टिव चइबो आहे। एडजेक्टिव क्वांटिटी बि ॿुधाईंदो आहे। मैनी बुक्स घणा किताब, फ्यू स्टूडेंट्स थोरा शागिर्द, 10 बुक्स 10 किताब, लिटिल वाटर थोरो पाणी। मैनी घणा, फ्यू थोरा, 10 10 लिटिल थोरो। ही सभु क्वांटिटी मतिलबु मिक़दार ॿुधाइनि था ऐं इहे सभु एडजेक्टिव आहिनि। पोज़ीशन ऑफ एडजेक्टिव। एडजेक्टिव जी पोज़ीशन। एडजेक्टिव कम्स बिफोर नाउन। सिफ़त हमेशह इसम खां अॻु ईंदी आहे। एग्जाम्पल अ ब्यूटीफुल फ्लावर सुहिणो गुल। फ्लावर नाउन आहे, उन खां पहिरियों आयो आहे ब्यूटीफुल जेको एडजेक्टिव आहे। एग्जाम्पल एन अगली विच हिकु बदसूरत जादूगर। अगली एडजेक्टिव आहे जेको विच खां अॻ में आयो आहे। एग्जाम्पल अ कनिंग विज़र्ड हिकु चालाक जादूगर। कनिंग एडजेक्टिव आहे जेको नाउन खां पहिरियों आयो आहे। मोर एग्जाम्पल्स कुझु वधीक मिसाल। टॉल ट्री डिघो वण, कोल्ड वाटर थधो पाणी, हैप्पी चाइल्ड ख़ुशि ॿार,